नाज़रीन, हैदराबाद जी न्यू वहदत कॉलोनी एक्शन कमेटी के चेयरमैन ऐं समाजी अॻुवान शाहिद अली सुमरो हेस्को कासिमाबाद पारां नाजायज़ बिजली बिल मोकिलण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते हिन इल्ज़ाम हयो त हेस्को कासिमाबाद में करप्शन चोट चढ़ी वई आहे। करप्ट अमलदार कुंडी माफ़िया सां मिली भगत करे सरकारी बिजली विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त चोरी थींदड़ बिजली मीटर इस्तेमालु कंदड़ सार्फ़िन जे खाते में हणी था छॾीनि। सार्फ़िन खे बिना जवाब डिडक्शन बिल मोकिले परेशान कयो थो वञे। हिन जो चवणो हो त हुकूमत हिक तरफ़ बिजली जी चोरी रोकण ऐं रहतूं वसूल करण जा हुकुम जारी करे थी त ॿिए तरफ़ हेस्को कासिमाबाद जा अमलदार हथ सां बिजली चोरी कराए कमाए रहिया आहिनि। हिन चयो त जेको शरीफ़ शहरी बिजली जो मीटर हासिल करे क़ानूनी बिजली इस्तेमालु करणु चाहे थो, उन खां बि मीटर मौजूदु न हुजण जो जवाज़ ॼणाए 1000 रुपया रिश्वत वठी रहिया आहिनि। हिन चयो त हेस्को जे करप्ट अमलदारनि जे करप्शन ऐं लुटमार सबबि शरीफ़ शहरी बिजली जो मीटर वठी पाण खे मुसीबत में विझनि था। हिन चयो त संदसि ॾांहुं नाजाइज़ 35,000 बिल मोकिलियो वियो आहे, जंहिंजी दुरुस्तगी लाइ हेस्को अमलदार ऑफिस जा चकर कटराए रहिया आहिनि। हिन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट नैब चेयरमैन खे अपील कई आहे त हेस्को कासिमाबाद जे मौजूदु ऐं बदिली थी वियल करप्ट मुलाज़िमनि जे असासनि जी जांच कराए बिजली सार्फ़िन खे करप्ट हेस्को मुलाज़िमनि जी ज़ियादतियुनि खां बचायो वञे ऐं संदसि ॾांहुं आयल नाजाइज़ बिल ख़तमु कराया वञनि।